अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ हिकु ख़ासि ख़बर आहे। तव्हांजे लाइ हिकिड़ो सुवाल बि आहे ऐं उन जो जवाबु तव्हां कमेंट बॉक्स में ॾिजो। आज़म मेंगल यानी रबन जे बारे में ऐं कमाल खान जे बारे में। दोस्तों, असांजे हिसाब सां जेको तव्हां बि ज़रूरु सोचियो हूंदो, तकरार ड्रामे में जीअं असद कुरैशी एंट्री आई आहे या बख़्त एंट्री आई आहे हाकिम खान, हाणे इन सां गॾु आज़म मेंगल खे ज़रूरु तकरार ड्रामे में आंदो वञे। तव्हांखे छा थो लॻे? मुंहिंजे ख़्याल सां जे तकरार ड्रामे में रबन यानी आज़म मेंगल अची वियो ऐं कमाल खान भी अची वियो ऐं असद कुरैशी भी आहे, अहिड़े हिसाब सां अगरि इहे अदाकार ॿई एंट्री हणनि था त हीउ ड्रामो अञा बहितरीनु थी वेंदो। ऐं अञा इहे नथा हणनि त पोइ अब्बास गुल ओढ़ाणो अचे तकरार ड्रामे में। मुंहिंजे हिसाब सां त इहो ड्रामो दोस्तों वॾो हिकु बहितरीनु ड्रामो बणिजी वेंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखां मां पुछंदुमि, तव्हांखे छा थो लॻे, छा इहे अदाकार अॻिते हली तकरार ड्रामे में एंट्री हणी सघनि था या न? ऐं तव्हांजी राय मां पुछणु चाहियां थो। पेज ते वीडियो ॾिसी रहिया त पोइ कमेंट बॉक्स में ज़रूरु कमेंट ॾींदा, पेज इन ते यूट्यूब ते बि ॾींदा, लाइक सब्सक्राइब बि ज़रूरु कंदा चैनल खे। ऐं इहा पंहिंजी तव्हां राय रखी सघो था। असांजी बि इहा ई आहे त बाबा कमाल खान, आज़म मेंगल या अब्बास गुल ओढ़ाणो या अज़ीज़ कांबराणी, इहे चैनल मतिलबु हिकिड़ो सिंध टीवी चैनल वारा ऐं जा ओठे खे तकरार ड्रामे में इन अदाकारनि कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु आणनि। पोइ इन ड्रामे खे अञा चार चंट लॻी वेंदा ऐं बहितरीनु ड्रामो थी वेंदो हुई। ऐं असांजे हिसाब सां त हिन ड्रामे खे को ॿियो ड्रामो पोइ न कटे सघंदो। तव्हांजो छा राय आहे? ज़रूरु असांखे ॿुधाईंदा दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।